स्लाइड नज़र अचे थी? आवाज़ जी सही जी तो अचे? अचे। हाँ। सही सही आहे सही। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमईन। आमीन या रब्बल आलमीन। इहो नोट कजो थोरो। या रब्बल आलमीन। या हिनखे थोरो सभु जेकॾहिं थोरो रिपीट कयो, हिनखे पोइ सम्झाईंदासीं त इहो फ़र्क़ु छा आहे। या रब्बल या आलमीन। रब्बल बल आलमीन। आलमीन। हाणे या जेकॾहिं मां कढी छॾियां, या न चवां अलाह खे त ओ अलाह, छड़ो ईअं चवां त पोइ रब्बल छा थींदो? आलमीन। पोइ रब्बुल आलमीन। पोइ चइबो अच्छा। रब्बुल आलमीन। हाणे या ईंदी आहे तॾहिं इहो रब रब थी वेंदो आहे। छो थी वेंदो आहे इहो पोइ सिखंदासीं। ठीकु आहे, वाॼाए बुझ न। अलाह खे त या चइबो त रब रब थी वेंदो। इहो ॿई चइजे, रब्बुल आलमीन या रब्बल आलमीन। इनखे इंशाअल्लाह वरी अॻिते हली सिखंदासीं। अलाह साईं खां दुआ था घुरऊं, रब यसिर व ला तुअसिर व तमिम बिल ख़ैर। ख़ैर माना चङाई भलाई। हाणे हे रब माना मुंहिंजा रब, माना रबी। हिन में या कोन्हे का हिते। या हुजणु खपे, पर कमाल आहे रबी जो। क़ुर पाक में ईअं खोड़ दफ़ा आयो आहे, या कोन्हे हिन में। त माना रबी, छो हे मुंहिंजा हिन में किथे आहे? रब माना त रब। यसिर माना आसानी कर। मुंहिंजा किथे आहे? हिन में आहे मुंहिंजा लिखियल आहे? किथे आहे मुंहिंजा? मुंहिंजा कीअं थींदो आहे जॾहिं या हुजे, रबी हुजे। ऐं कसरा जेका आहे साहब, कसरा हुनखे या मुंहिंजी करे थी ॾेखारे। जी हाज़िर अली शाह साहब, जी तव्हां चओ। साईं में ज़हन में ॻाल्हि आई त तव्हां वधीक करेक्ट कजो साईं। त रब ऐं रबी में जेको आहे लिखण में फ़र्क़ु त आहे, पर माना जेका आहे सा सेम आहे। हा, पर मूंखे लॻे थो त माना में कोई स्लाइड कोई मामूली फ़र्क़ु न ज़रूरु हूंदो। बिल्कुलु न आहे। माना में अच्छा बिल्कुलु फ़र्क़ु न आहे, स्लाइटली फ़र्क़ु बि कोन्हे। उहो इन जे करे अच्छा छो जो हीअ कसरा ॼण हीअं या न थींदी आहे जीअं। ऐं रबी असां किथे चवंदा आहियूं? असां रोज़ु चवंदा आहियूं। कहिड़ी जाइ ते चवंदा आहियूं रोज़ु असां सभु? किथे साईं? हिकिड़ो न 20 दफ़ा चवंदा आहियूं, 30 50 दफ़ा। जी किथे चवंदा आहियूं? बिस्मिल्लाहिर आला रहमान। रब्बी रब्बी अज़ीम रब्बी आला। सुभान रबियल अज़ीम, सुभान रबियल आला। ॿुधायो, निमाज़ में हिकिड़े रुकू में सुभान रबियल अज़ीम, उहो थींदो आहे रब ऐं या रबी। 3 दफ़ा रुकू में, 3 दफ़ा सिजदे में। रबी माना मुंहिंजो रब। सुभान, सुभान चइबो माना छा? डिफेक्टलेस, पाक आहे। अज़ीम, सही जॾहिं असां रुकू में बीठा आहियूं त रुकूअ में माण्हू कमज़ोर आहे, ताक़तवर न आहे एतिरो जीअं माण्हू बीठो आहे क़याम में। रुकू में वियासीं, उते असां चऊं था सुभान पाक आहे मुंहिंजो रब, अज़ीम, ताक़त वारो, मथां। साईं। ठीकु आहे। ऐं वरी जॾहिं असां सिजदे में वेंदा आहियूं त चवंदा आहियूं सुभान रबियल आला। सुभान साॻियो ई आहे। ऐं सुभान जो मतिलबु छा आहे? डिफेक्टलेस साईं। डिफेक्टलेस। हिन जी वॾी माना आहे सुभान जी बि। जी पहिरीं हू चवंदा डिफेक्टलेस, अलाह अकबर, माना अलाह साईं जी ज़ात कंहिं बि ऐब खां पाक आहे। पहिरीं त असां इहो था चऊं सुभान। केरु आहे? रबी, मुंहिंजो रब। मुंहिंजो, कमाल न आहे? जी निमाज़ इहा रबी। शइ आहे, तॾहिं त निमाज़ खे दर्जो आहे। निमाज़ इहा शइ आहे। तव्हां ॿिए किथे बि तव्हां ॾिसो, भले क़ुर पढ़ो, तव्हां सॼो ॾींहुं क़ुर, उन में तव्हांखे ईअं मुखातिब अलाह सां त कोन था थियो। उन में त जेको क़ुर में लिखियलु आहे उहो थो पढ़िजे। पर जॾहिं निमाज़ थी पढ़िजे त पंहिंजी मर्ज़ी सां असां चऊं था पिया मुंहिंजो रब, रबी। कमाल न आहे? मुंहिंजे में वॾी ताक़त आहे, मुंहिंजी शइ, मुंहिंजो घरु।
मुंहिंजो पीउ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो भाउ। भले खणी तव्हांखे ॿिए खे 10 भाउर हुजनि, मुंहिंजो भाउ न हूंदो त पोइ मुंहिंजो त न आहे उहो। मुंहिंजो भाउ त कमाल आहे न, अहिड़ी ताक़त आहे न। मुंहिंजी भेण, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो पुटु, रबी, मुंहिंजो रब। अच्छा, रबी, हाणे इहो थियो रबी माना मुंहिंजा रब, यसिर माना आसानी कर, व ला, ला माना न, तो असर, असर चइबो आहे, यसिर चइबो आहे आसानी खे। ऐं उसरत न थींदो आहे लफ़्ज़, उसरत माना तंगी, असर माना मुश्किल, मुश्किल न कर, व तमिम बिल ख़ैर, ख़ातिमो कर बिल ख़ैर, ख़ैर सां। हिन जी हीअ जेका दुआ आहे न, इहा बिस्मिल्लाह रहमान रहीम वांगुरु आहे। कीअं? बिस्मिल्लाह रहमान रहीम त मतिलब ई अलॻि आहे हुनजो। हाणे अर्रहमान अर्रहीम ही अलाह जूं सिफ़तूं आहिनि, तमामु घणो महिरबानी, तमामु घणो बाज़ारो, अर्रहमान अर्रहीम, उनखे छॾे ॾियो। बिस्मिल्लाह जेको तर्जुमो छा कंदा आहियूं असां? बिस्मिल्लाह छड़ो, बे इस्म अलाह, साण टे लफ़्ज़ आहिनि। साण जी साईं? साण साण नाले अलाह साईं जी। हा, साण अलाह जे नाले सां छा छा थो कयां? साईं जेको बि करे थो माण्हू हुन एग्ज़ैक्टली, माना इहा शइ जेका बि माण्हू करे थो पियो, चाहे माण्हू पढ़े थो क़ुर, चाहे लिखे थो, इम्तिहान थो ॾे, खाधो थो खाए, हा, काॾे ॿाहिरि थो निकिरे घर खां, बिस्मिल्लाह चई निकिरंदा आहियूं, सफ़र ते थो वञे, त उहो कमु नालो हुनजो रखियलु कोन्हे। माना हर कम लाइ इहा शइ इस्तेमालु थी सघे थी। इहा हीअ बि छा आहे, जी हिन में तव्हां ॾिसो, मुंहिंजा रब आसानी कर, भई छा में आसानी करे अलाह साईं? तव्हां छा था अलाह खे चओ? छा में आसानी करे? वरी थो चए ऐं मुश्किल न कर। कहिड़ी मुश्किल आहे तव्हांखे जो अलाह को तव्हां मुश्किल चओ था न कर? तमिम बिल ख़ैर, ऐं मामले जी पुॼाणी कर बहितर। वञे कहिड़ो मामिलो आहे, ॻाल्हि त कयो। ॻाल्हि ई कोन्हे का इहा। माना कंहिं बि मामले में अलाह साईं खां इहा दुआ घुरी सघिजे थी त ए मुंहिंजा मौला, हाणे असां क़ुर पढ़ूं था न, रब यसिर माना आसानी कर, त क़ुर असांजे सम्झ में अचे, टाइम जी परेशानी कोन थिए ऐं तंगी न लॻे लफ़्ज़नि खे सम्झण में। वला तो असर, ऐं मुश्किल न कर का में। मुआले जी पुॼाणी कर बहितर नमूने में, जो जेका असां ॻाल्हि सम्झूं हक़ जी, हुन ते अमल बि कयूं इनशा अलाह ताला। कहिड़ा बि मतिलबु कढो हिन मां। माना इहा दुआ कंहिं बि कम लाइ चई सघिजे थी। जॾहिं बि का मुश्किल हुजे, का ॻाल्हि हुजे, अलाह साईं को ईअं चई सघिजे थो, रब यसिर वला तो असर व तमिम बिल ख़ैर। ठीकु थियो? ॿियो, दुआ हीअ असांजा जेके बि उस्ताद आहिनि, क्लास वठंदा आहिनि, हीअ दुआ ज़रूरु घुरंदा आहिनि। इन करे इहा दुआ मूंखे यादि घटि आहे, इन करे मां ॾिसी थो पढ़ां, पर मूंखे ॾाढो मां कोशिशि थो कयां त इनशा इहा दुआ मूंखे यादि थिए। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी दुआ ॿिया ॾिसींदुसि, उहा बि यादि करणु खपे असांखे। हाणे हीअ बि हदीस मुबारक में आयल आहे, हीउ टुकड़ो दुआ जो। ठीकु? अच्छा, हिते आहे ही छो थो करे करे ही छो थो अटे हितां? एनीवेज़, ही आहे त अल्लाह मन फअना मा अल्लाह मन फअना बिमा अल्लमतना। या अल्लाह फ़ाइदो ॾे असांखे, असां सभिनी लाइ इहा दुआ आहे, ऐं फ़राख़ दिली आहे हिन दुआ में। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ क़ुर पाक में आयल आहे न, रबना आतिना, रबना असांजा रब, आतिना ॾे असांखे, मूंखे न। हाणे जॾहिं इल्म जी ॻाल्हि, रबे ज़िदनी इल्म आहे, अलाह साईं मुंहिंजे इल्म में वाधारो कर, उहो ज़िदनी आहे उते हिक जे लाइ, पंहिंजे लाइ। ऐं जॾहिं रबना आतिना फिद दुनिया हसन व फिल आख़िरत हसनत वक़िना अज़ाबन्नार, वक़िना बचाए असांखे, उहा सभिनी लाइ जामे दुआ आहे, सभिनी लाइ। हिन में बि जमात जी ॻाल्हि आहे, हिकिड़े जे लाइ न आहे। या अलाह फ़ाइदो ॾे असांखे। ऐं असांखे जो हिते अरबी जे लफ़्ज़नि में कहिड़ो लफ़्ज़ लिखियलु आहे? असांखे किथां था पढ़ूं हितां? हाणे आख़िर में लिखियलु आहे न, वज़िदना इल्मा। ना ना, ना माना असांखे, ॻाढ़े रंग में ॾिसो था, ना, ना माना असांजे, असांखे। त अलाह, या अलाह, हाणे हिते अलाह मां आयल आहे,
या अलाह फ़ाइदो ॾे असांखे उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे असांखे, क़ुर हुजे या ॿी का तइलीम हुजे नेक, ऐं सेखार असांखे जेको फ़ाइदे वारो हुजे। असांजे ॿारनि खे इंटरनेट हथ में अचे थी त पोइ फ़ाइदे वारी कोन था ॾिसनि, नुक़सान वारी था ॾिसनि। न न न न न इहो इल्मु अहिड़ो न हुजे जंहिंमें नुक़सान थिए। ऐं क़ुर जी हुजे तइलीम, क़ुर जी तिलावत ॿुधनि, क़ुर सिखनि। इंटरनेट केॾो फ़ाइदो कयो आहे असांखे, अॼु न त असां गॾु वेठा हुजूं हा। ऐं सेखार असांखे जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ, ऐं वाधे कर असांजे इल्म में। आमीन चऊं या रब्बल आलमीन। ॿी हीअ दुआ आहे, इन जो ज़िक्र अॻिते हली ईंदो जॾहिं असां त ईसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि पढ़ंदासीं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस मुबारका, ही रेफरेंस नंबर लिखियल अथव, सही बुखारी जो बि आहे, सही मुस्लिम में बि आहे। ठीकु, इन्हनि ॿिन्ही खे, सही मुस्लिम ऐं सही बुखारी खे चवंदा आहिनि सही हैन। सही हैन माना ॿ सही किताब। इहे तमामु अथेंटिक किताब आहिनि हदीसनि मुबारक जा। त जॾहिं तव्हां मां को निमाज़ में तशहद जेको आख़िरी क़ाइदो न हूंदो आहे, हिकिड़ो क़ाइदो हूंदो आहे कहिड़ो, ॿिनि सिजदनि जे विच में, ऐं जेको तशहद हूंदो आहे उहो हूंदो आहे आख़िरी क़ाइदो, जंहिंमें सलाम फेरण खां पहिरीं, जंहिंमें असां तशहद में पढ़ंदा आहियूं अतहियात, हुन खां पोइ दुरूद पाक पढ़ंदा आहियूं, पोइ दुआ घुरंदा आहियूं। घणे क़दुरु कहिड़ी दुआ घुरंदा आहियूं असां जेको तशहद में वेहंदा आहियूं त आख़िरी क़ाइदो जंहिंखे चइबो आहे। तशहद में कहिड़ी दुआ घुरबी आहे घणे क़दुरु? रब जल्नी मुक़ीम अस्सलात। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वारी दुआ। इहा ॾाढी बहितरीनु दुआ आहे। इन खे माना तव्हां सम्झो, जेके मतिलबु जिन खे ख़बर आहे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जिन खे न आहे त महिरबानी करे हिकिड़ो दफ़ो हिन दुआ खे माना सां पढ़ो। जॾहिं दुआ घुरो था या त अंदाज़ो त लॻायो तव्हां पंहिंजे वालिदेन लाइ कहिड़ी बहितरीनु दुआ था घुरो, ऐं ॿियनि लाइ, पंहिंजे लाइ, पंहिंजी औलाद लाइ केॾी ज़बरदस्त दुआ आहे इहा। मां इंशा ताला शेयर कंदुसि तव्हां सां, तव्हां ॾिसिजो, पोइ भले तव्हां ॿियनि सां बि शेयर करे सघो था। हीअ बि जेको स्क्रीन शॉट कढी जेकॾहिं कंहिं ॿिए सां तव्हां शेयर करणु चाहियो त करे सघो था पिया, कोई ॻाल्हि कोन्हे का। पर हीअ एक्चुअली PDF मोकिलींदासीं, ख़बर न हीअ हिते छो अची बीह रहियो आहे, पर हाणे हिनखे इहो त रुकावट ॾींदो ॾाढी, ख़बर न आहे छाजे करे इहो बीह रहियो आहे, ख़बर न आहे हीअ छो ईअं थो करे हितां, अलाए छो इहो बीहजी वियो आहे। हीअ कंहिंखे ख़बर आहे हीअ छो बीहजी वियो आहे हिते, हिन में कीअं कढिजे हिनखे, ख़बर न आहे। स्ट्रीम हिकिड़ो सेकंड सही, मां हिनखे बंदि कयां हिकिड़ो सेकंड लाइ, स्टॉप शेयर करे ऐं हिनखे रिकॉर्डिंग। मुंहिंजो ख़्यालु हाणे सही थी वियो अल्हम्दुलिल्लाह। ठीकु थी वियो अल्हम्दुलिल्लाह, सही थी वियो, ठीकु थी वियो। हीअ बहितरीनु असां ज़िक्र कयोसीं जेको आहे हिन दुआ जो, रबी यसिर वला तुअसिर व तमिम बिल ख़ैर। हीअ ऐन आहे, ऐन खे ज़ाहिर करे माण्हू पढ़े। उन खां पोइ हीअ दुआ पढ़ीसीं, अल्लाह मनफ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़उना व ज़िदना इल्मा। ठीकु थियो। ऐं हीअ दुआ आहे ॿी जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई आहे असांखे हदीस मुबारक में, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका। अऊज़ माना छा? अऊज़ असां अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम चवंदा न क़ुर पढ़ण खां अॻु में। हिन अऊज़ जो मतिलबु छा आहे, कोई ॿुधाईंदो? अऊज़ माना पनाह दे से पनाह दे, पनाह पनाह दे, घुरां पनाह थो, दे। हा बिल्कुलु पनाह पनाह, घुरां थो। साईं बिल्कुलु सही था चओ। पनाह में अचां थो या पनाह घुरां थो मां। अऊज़ माना मां पनाह घुरां थो। ठीकु आहे। कंहिंजी? तुंहिंजी, तोखां न, तुंहिंजी। छो जो खां जेको ईंदो आहे माना जेको पनाह घुरिजे उहा थींदी आहे। जीअं शैतान खां, तुंहिंजी पनाह घुरां थो शैतान खां। असां सिंधी में चवंदा हुआसीं अलाह जी पनाह था घुरूं। अलाह जी पनाह था घुरूं माना अलाह जी पनाह में अचूं था पिया। कंहिंखां था पनाह घुरूं? शैतान खां। छो जो शैतान गुमराह कंदा न, उन खां बचाव, पनाह बचाव था घुरूं कंहिंखां? शैतान खां। पनाह कीअं सम्झिजे त शैतान खां बचाव था घुरूं, पर बचाव कंहिंजो? अलाह जो।
अलाह जी पनाह में माण्हू अचे थो पियो त अलाह बचाए असांखे। ठीकु, इहो अनुसार अलाह में औज़ुबिक मिन अज़ाब जहन्नम, ऐं बेशक मां पनाह घुरां थो तुंहिंजी, बेक माना तुंहिंजी जहन्नम जे अज़ाब खां, व मिन अज़ाबिल क़ब्र, ऐं क़ब्र जे अज़ाब खां, व मिन फितनतिल महया वल ममात, ऐं ज़िंदगी ऐं मौत जे फितने खां, व मिन शर्र, ऐं शिर खां कंहिंजे, फितनतिल मसीह दज्जाल, ऐं दज्जाल जे फितने जे शिर खां। तव्हां ॾिसो त हिते आयो आहे अज़ाब जहन्नम, जहन्नम जो अज़ाब, क़ब्र जो अज़ाब। जॾहिं महया व ममात आयो आहे, ज़िंदगी ऐं मौत, उन में फितने जी ॻाल्हि कई वई आहे। अज़ाब न आहे ज़िंदगी ऐं मौत, उहो फितनो आहे। फितनो कीअं आहे? कंहिं सुवाल बि कयो असांजे डॉक्टर साहिबु कल्ह, साईं तव्हां मतिलबु इन मां छा वठिजे त ज़िंदगी ऐं मौत जो फितनो छा आहे? मुंहिंजो साईं वल्लाहु आलम, ख़बर ख़ुदा खे वधीक, पर मुंहिंजे हिसाब सां जेको मां सम्झां थो पियो, ज़िंदगी जो फितनो इहो आहे जो जेके अलाह पाक असांजे ज़िंदगी में रिलेशनशिप्स ॾिना आहिनि उहे आज़माइश आहिनि। जेका नियामत ॾिनी आहे उहा आज़माइश आहे, जेका परेशानी ॾिनी आहे उहा आज़माइश आहे। इहे टई शयूं फितनतुल महया आहिनि। त भई तव्हां मालो दौलत कीअं था इस्तेमालु कयो, पंहिंजे रिलेशनशिप खे, माउ पीउ जो अदब कीअं था कयो, भेण भाउ खे, औलाद खे कीअं था रखो, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि सां कीअं डील था कयूं पिया, ज़कात पूरी ॾिनीसीं न ॾिनीसीं, ख़ैर ख़ैरात कढूं था या न, इहे सभु शयूं अची वेंदियूं। बीमारी आहे त हुन ते कहिड़ो शुकुर आहे या नाशुक्री आहे। ठीकु, इहो आहे ज़िंदगी गुज़ारण जी जेका बि ॻाल्हि आहे उहा आज़माइश आहे। जेके वॾो माण्हू आहे, वॾो पैसे वारो आहे, ताक़त वारो आहे, त उहो पंहिंजी ताक़त कीअं इस्तेमालु थो करे, कब्ज़ा थो करे ज़मीनुनि ते, प्लाटनि ते, सरकारी ॿेलनि ते, या माण्हुनि जी ख़िदमत थो करे। जेकॾहिं पोज़ीशन मिलेसि थी पई नौकिरी जी, सुठी नौकिरी अथसि त माण्हुनि जी ख़िदमत थो करे या माण्हुनि खे अज़ाब थो ॾे। इहो ज़िंदगी फितनतुल महया आहे। वल ममात, उहा इहो आहे त तव्हांजो टारगेट छा आहे? मौत त अचिणो आहे, कोई रोके सघियो आहे मौत खे, या कंहिंखे ताक़त आहे मौत खे रोके सघंदो? न रोके सघंदो। त मौत जी तयारी कहिड़ी आहे? सुवालनि जे जवाब असां वटि आहिनि। ऐं दुआ घुरणु खपे, अलाह मुहासिबनी हिसाब यसीर आहे, अलाह साईं असांजो हिसाबु कयूं, हिसाबु आसानु, छो जो जंहिंखां हिसाबु वरितो वियो उहो फासी वियो। उन्हनि असां हिते वेठा हुआसीं त मस्जिद में माशाल्लाह साईं इतिकाफ़ वारनि जी ॻाल्हि कनि पिया हुते। पहिरीं ॻाल्हि त असां मुबारक ॾियूं असांजे साईं हज़रत अली शाह साहिब खे बि, त माशाल्लाह इतिकाफ़ में वेठा साईं, ऐं उते बि क़ुर पाक पढ़नि पिया, तिलावत कनि पिया, सिखण जी कोशिशि कनि पिया। ॿ टे सुवाल कयूं जेके सम्झ में न पिया अचनि, अलाह साईं जेका तौफ़ीक़ ॾिनी साईं खे, कुझु मां जवाबु ॾिना, कुझु अञा न ॾिना आहिनि। पर चवण जो मक़सदु इहो आहे त आख़िरत जी तयारी आहे न, आख़िरत जी तयारी, ज़िंदगी में चङाई हुजे, आख़िरत जी तयारी हुजे। के माण्हू त आख़िरत खे विसारे वेठा आहिनि, पोज़ीशन मिली वई माना जीअं वणेनि तीअं कनि बसि। अलाह अकबर जल शानो, इन में वधीक नथा वञूं डिटेल में, सभिनी खे ख़बर आहे त इहो आहे मौत जो माना फितनो। मौत जी तयारी हुजे न। हींअर हिकिड़ी मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो पियो, असांजे हिकिड़े अज़ीज़नि में हिकिड़ो छोकिरो नंढिड़ो गुज़ारे वियो, नौजवान उमिरि में, ऐं कैंसर में, ऐं कम से कम 3 महीना बेड ते हुयो। ॾाढी आज़माइशी वालदेन लाइ बि माशाल्लाह, पर हुननि शुकुरु कयो ऐं वॾो सब्र कयूं अलाह जे रज़ा ते राज़ी रहण में। अलाह साईं हुननि खे हर परेशानी खां अॻिते बचाए। पर कमाल इहो आहे, उन नंढड़े साईं जंहिं ॾींहुं उनजो अलाह पाक ॾे वञण जो वक़्तु वेझो आयो आहे, त पाण अलाए केतिरियूं त नलकियूं लॻी पियूं आहिनि, उनखे चयो अथसि त जेका क़ुर हलायो। कमाल आहे, क़ुर सां मोहबत ॾिसो न, ॾाढो इहो आहे क़ुर, कमाल आहे। वालदेन खे शाबस हुजे, अलाह हुनखे वॾा दर्जा नसीब करे, वॾियूं भलायूं नसीब करे उन्हनि खे, अहिड़ा ॿार जंहिंजा हुजनि, ऐं अहिड़ा ॿार जंहिंजा वालदेन अहिड़ा हुजनि। कमाल न आहे? मूंखे त ॾाढो रश्क पियो अचे, सुभान अल्लाह। त इहो आहे वमिन शर्र फितनतुल मसीह दज्जाल। शिर आहे हुनजो, जेको उनखे जेको मसीह दज्जाल जे ज़माने में ईंदो न। मसीह दज्जाल छा आहे? ही छड़ो मसीह हुजे हा न, अलाह पाक हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ मसीह लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। मसीह में तला लफ़्ज़ मां मसह करण मां, छुअणु। ठीकु आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह पाक मौजज़ो अता कयो हुयो, जंहिं शइ खे माना जंहिं माण्हूअ खे छुहंदा हुया उनजी बीमारी उहा ख़तमु थी वेंदी। हाणे थियो छा हुयो त उहो मसीह, असां सम्झो मसीह आहे, माना
फ़ाइदो ॾींदड़ जेको आहे छुटाईंदड़ कंहिं परेशानियुनि खां। उहो मसीह जेको अलाह पाक मोकिलियो हुयो नबी करे उनखे मौजूदो ॾेई, उहो यहूदियुनि खे पसंदि न आयो। नबी आयो त बनी इसराइल ॾियो न, ऐं शरीयत बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी हुई, हुन में छड़ो थोरियूं तब्दीलियूं कयूं हुयसि, बाक़ी न त शरीयत मौसवी हुई। किताब अलाह साईं ॾिनो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रसूल करे, पर कंटिन्यूटी हुई, माना बनी इसराइल ॾेई इहो नबी सॻुणो आयो। उन्हनि खे बनी इसराइल खे जेको आहे यहूदियुनि खे त न वणी ॻाल्हि इहा, छो जो उन्हनि खे हक़ पियो ॿुधाए, तव्हांजी हीअ ग़लतियूं, तव्हां हे था कयो, तव्हां हीअं था कनि, ऐं असां हक़ न ॿुधाए। अहिड़ो नबी न खपे जेको असांजी मुखालफ़त करे, असांखे रस्ता ॿुधाए त हुकूमत कीअं कयूं, रोमन खे तो कीअं कढूं, उहो नबी खपे असांखे जेको असांखे बादशाही ॾियारे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वांगुरु, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वांगुरु। त उन्हनि फसाद करे जेको आहे शिकायतूं करे, रोमन बादशाह उन वक़्तु हुया, उन्हनि खां उन्हनि खे चयूं त हू पहिरियों चयूं त कुफुर थो ॻाल्हाए, हुननि खे फ़िक्र ई कोन हो, रोमन खे त फ़िक्र कुफुर थो करे, अलाह खे मञे थो नथो मञे, असां हिकिड़ो फुर थो पए, तव्हांखे छा थो चवे। पोइ ॾिठूं त हाणे इहो त कमु नथो हले, पोइ चयूं त तव्हांजी मुखालफ़त थो करे, हे त चए थो त मां बादशाह थियां, तव्हां ॿुधो त सही हिन जूं ॻाल्हियूं। हा, हे बादशाही जी मुखालफ़त कंदो त पोइ त असां कोन छॾींदासीं। अलाह अकबर। ईअं ज़ोरीअ शिकायतूं करे, इन डिटेल में कोन था वञूं, छो जो आयतूं असांखे सिखणियूं आहिनि, पर आयतुनि जो मक़सदु इहो आहे अॼु त करे हुननि, छो जो हुकूमत त रोमन जी न, जज बि उन्हनि जा हुया, उन खां फ़तवा वरितऊं त हिनखे बाबा स्लेब ते चाढ़े सघिजे थो, उन खां फ़तवा वठी छॾियऊं। हुननि जे हिसाब तां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे स्लेब ते चाढ़े छॾियऊं, पर अलाह चए थो त कोन, इहा आयत असां अची सिखंदासीं अञा हिते, उहो ईंदी ॻाल्हि। चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे हुननि खे अञा बि किताबनि में हुयो त को नबी ईंदो, नबी त अची वियो मसीह, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको मसीह हो, हुननि खे पसंदि न आयो। हाणे हू चवनि था यहूदी त अञा मसीह को ईंदो। हाणे उन में नबी करीम सां फरमायो त जेको मसीह जेके हू चवनि था पिया, उहो हिकिड़ो अचिणो आहे, उनखे बि अलाह ताक़त ॾींदो त माण्हुनि खे जीआरींदो, जीअं ईसा अलैहिस्सलाम जीआरींदा। पर उहो मसीह अलाह जे तरफ़ां नबीअ जी ज़िक्र कोन्हे, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो, उहो त ईंदो माण्हुनि जी आज़माइश लाइ, उहो हूंदो दजाल, धोखो ॾींदो। उहो उन जे धोखे वारे मसीह जेको हूंदो त मसीह, पर धोखेबाज़, इहो फ़र्क़ु आहे। उन जे फितने खां अलाह पाक चए थो बचाइण जी, नबी खे फरमायो त उन खां बचण जी दुआ घुरो, छो जो उन जो फितनो वॾो तमामु ख़तरनाक आहे, वॾो शेर वारो फितनो आहे उनजो, उनजे फसाद खां घटि माण्हू बची सघंदा, पर यहूदी उनखे वेलकम कंदा। ऐं यहूदी उनखे चवनि था पिया मसीह जेको ईंदो, ऐं असां उनखे चऊं था पिया मुस्लमान त मसीह दजाल आहे। उहो असां जेको चऊं था पिया त हज़रत ईसा अलैहिस्सलाम वापसि थींदो, उहो मसीह उन जॾहिं ईंदो त पोइ हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में शामिल थी वेंदा उहे, एज़ अ नबी न ईंदो। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम नबी न ईंदो, पोइ एज़ अ नबी करीम उम्मत ईंदी, छो जो हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ क़ुरान पाक में चई छॾियो त ख़ातमन नबीयीन, नबी करीम खां पोइ ॿियो को नबी कोन ईंदो। पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल ज़रूरु थींदो, उहो छाजे करे उहो क़ुर ॿुधाए थो, अॻिते ॾिसूं था पिया आयतुनि में इंशा अलाह ताला। पर इहो ॿुधायोसीं पई त मसीह दजाल जेको असां चऊं था पिया, इहो दजाल आहे, असां छड़ो हुनखे दजाल चवंदा आहियूं, ठीकु आहे न। यहूदी चवंदा हुनखे मसीह, असां चवंदासीं पोइ मसीह दजाल, मसीह त हूंदो यकीनन, हिन में को शक न आहे, पर उहो दजाल हूंदो, फितने वारो। आयतूं असां सिखंदासीं इंशा अलाह ताला। अॼु रुकू नंबर 22 आहे, जुज़ 6 ला युहिब्बुल्लाह, आयतूं 153 खां 156 ताईं इंशा अलाह ताला कोशिशि करे पूरी कंदासीं। उन में छा ज़िक्र ईंदो, छड़ो यहूदियुनि जो ज़िक्र आहे। ॾिसो तव्हां, यहूदी उन्हनि जा मुतालबा कहिड़ा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नाफ़रमानी उन्हनि कहिड़ियूं कयूं पंहिंजे नबियुनि जूं। यहूदी उन्हनि जो कुफुर करणु,
बोहतान हयूं अज़ीम, अलाह पाक चए थो कंहिं ते हयूं बोहतान, इहो क़ुर ॿुधाईंदो। यहूदी अलाह हई उन्हनि जे दिलनि ते मोहर कीअं लॻी उन्हनि ते, छा थिए करे? यहूदी के थोरा ईमान आणींदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, घणे क़दुरु न आणींदा। इहो सभु हिन आयत में ॾिसंदासीं। पोइ अॻिते जेको आहे हक़ीक़त में जेकॾहिं असांखे कोशिशि कंदासीं त 155 खां 162 ताईं कंदासीं, छो जो ही 53 न माना हीउ जेको 55, 56, 57 आहिनि न, इहे हिक ॿिए में सां कनेक्टेड आहिनि। बहरहाल उन में असां ॾिसंदासीं त यहूदी जेको आहे उन्हनि ते हलाल शयूं हराम कयूं वयूं, छो कीअं थियूं इहो ॾिसंदासीं। उन खां पोइ यहूदियुनि ते लानत आहे अलाह जी, उन्हनि जे दिलनि ते मुहर आहे त लानत बि आहे। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र ईंदो हिननि आयतुनि में, उनजो अलाह ॾे मथे खॼणु, इहो सभु हिन में ॾिसंदा। तमामु अहम आहिनि इहे टॉपिक जेके वॾे दुनिया में बहस जा मौज़ू आहिनि, पर दुनिया खे छॾियो असांजे पंहिंजे मुस्लमाननि में के माण्हू अहिड़ा आया, उहे आलिम ई चऊं खणी, जेके जिन माण्हुनि खे हथियूं परेशान कयो ग़लति मानाऊं कढी करे। असां ॾिसंदासीं क़ुर पाक छा थो चवे, इनशा अलाह ताला तमामु अहम आहे। ऐं महिरबानी करे हीउ सेशन ऐं जेको नेक्स्ट सेशन थींदो उन में इहे शयूं ईंदियूं, इनखे गौर सां ॿुधंदासीं इनशा अलाह ताला। ॿियो अजर अज़ीम अलाह पाक चए थो कंहिंजे लाइ आहे जेके निमाज़ क़ाइमु कनि था ऐं ॾियनि था ज़कात। निमाज़ लाइ क़ाइमु करणु आहे, ज़कात लाइ क़ाइमु करणु न आहे। को ॿुधाईंदो छो? क़ुर में जिते बि आयो आहे चवंदा निमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो। ज़कात क़ाइमु छो न कयूं सोसाइटी में? कोई ॿुधाईंदो छाजे करे? नंढड़ी ॻाल्हि आहे, जनरल नॉलेज आई आहे, क़ुर जेका जंहिं ख़ासि वटि ॻाल्हि हूंदी, जंहिं वटि हूंदी त उहो ॾींदो न साईं, कंहिं ते लाइक़ु थींदी। हू हा त दिमाग़ त हर हिकु माण्हू आहे न। निमाज़ सभिनी खे पढ़णी आहे, निमाज़ त सभिनी सही थो एग्ज़ैक्टली, बिल्कुलु, माशाअल्लाह, बहितरीनु साईं। तॾहिं लफ़्ज़ ई क़ुर पाक जा ॾिसो डिफरेंट आहिनि। होॾे क़ाइमु कयो, होॾे ॾियो ज़कात ॾियो, माना केरु जंहिं ते निसाब अचे। ठीकु थियो। हाणे 153 नंबर आयत ते शुरू था कयूं पिया त यस अल क माना हिते छा थींदो? यस अल माना उहे सुवाल कनि था, क माना क जो मतिलबु छा कढंदासीं असां? हिते लिखियो पियो आहे सुवाल कनि था तव्हां खां तव्हां खां, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क जो मक़सदु छा आहे? तव्हां तोखां या तव्हां खां अदब में चऊं असां, पर अरबी में थींदो तोखां, हिकिड़े ॼणे लाइ थींदो आहे। ठीकु आहे। क हिकिड़े ॼणे लाइ, घणनि लाइ छा हूंदो आहे? कुम। हिते हिक जे लाइ आहे, कंहिंजे लाइ आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नालो लिखियो कोन पियो आहे, पर छो जो क़ुर लथो कंहिं ते? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। जॾहिं अलाह पाक इहे लफ़्ज़ चवे त यस अल माना इहे सुवाल कनि था, क माना तोखां। क कॾहिं इस्तेमालु थींदो आहे? हिते यस अल हू छो न आहे? यस अल माना क छो आहे? क थींदो आहे मुखातिब लाइ, जंहिंसां मुखातिब थिबो आहे न। असां कहिड़ो लफ़्ज़ चवंदा आहियूं मुखातिब लाइ, जेको ॾींहं में अलाए 1000 भेरा चवंदा हूंदासीं घुमंदे फिरंदे हर कंहिंखे हिक ॿिए खे? कहिड़ो लफ़्ज़ आणींदा आहियूं? अस्सलाम अलैकुम। कुम चवंदा आहियूं, हुम न चवंदा आहियूं, छो? अस्सलाम अलैकुम ईअं न चवंदा आहियूं, छो? अदब जे हिसाब सां मुखातिब। हा, इहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे अदब वारी, त हिकिड़े खे बि असां कुम करे चवंदा आहियूं, छो जो जमा करे, उहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। पर क ऐं कुम ईंदो आहे मुखातिब लाइ, जॾहिं की असां ॻाल्हाइबो आहे त चइबो आहे क। अस्सलाम अलैकुम, अला माना मथां, कुम माना तव्हांजे। भले खणी हिकिड़ो माण्हू हुजे, पीउ हुजे, भाउ हुजे, दोस्त हुजे, अस्सलाम अलैकुम, अस्सलाम अलैक न चवंदा आहियूं, पर क चऊं या कुम चऊं, इहे इन जे करे चवंदा आहियूं जो साम्हूं जंहिंसां ॻाल्हाइबो आहे न, अस्सलाम अलैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा आहियूं न असां, सलामुन अलैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलैक माना तोते, जेको साम्हूं जेको ॻाल्हाइबो आहे जंहिंसां, मुखातब सां। क ऐं कुम इन करे चइबो आहे। ऐं ह ऐं हुम कॾहिं थींदो? जेको ग़ाइब हुजे, इनखे छा चइबो आहे? छा चइबो आहे? ग़ाइब।
ग़ाइब जो मतिलबु इहो न आहे त को माण्हू साम्हूं नज़र ई न अचे, न न न न, थर्ड पर्सन चइबो आहे अंग्रेज़ी में। थर्ड पर्सन केरु हूंदो आहे? जेको जंहिंजे ग़ाइब लाइ हुजे, ॻाल्हायो हुजे साईं, जंहिंजे लाइ ॻाल्हायो हुजे। एग्ज़ैक्टली, जंहिंजे बाबति ॻाल्हायो वञे, जंहिंसां ॻाल्हायो न वञे ख़ुदि, माना हुन सां तव्हां मुख़ातिब करे न ॻाल्हाईंदा आहियो। फ़ोन ते मां ॻाल्हायां थो पियो, मां चवंदुमि तुंहिंजो कहिड़ो हाल आहे दादा, तव्हां ठीकु आहियो, तव्हां ख़ुशि आहियो, सभु ख़ैरु आहे, भले मुंहिंजे अखियुनि साम्हूं न हुजे, फ़ोन ते आहे न, पर मां मुख़ातिब मुंहिंजो उहो आहे। पोइ मां चवंदोमांसि यार मुंहिंजे दोस्त जी त ख़बर ॾे, साईं ज़ुल्फ़िकार साहिबु दादा, मां साईं ज़ुल्फ़िकार साहिब सां फ़ोन ते ॻाल्हायां थो, त मां चवंदुसि दादा हुन हाज़िक़ अली शाह साहिब जी त ख़बर ॾियो, हाज़िक़ अली शाह साहिबु थर्ड पर्सन आहे हाणे। या मां चवां साईं रियाज़ साहिबु आयो साईं, जेको आहे ॿुधो आहे त हज ते वियो आहे, माना उहो थर्ड पर्सन आहे। मां उन बाबति थो ॻाल्हायां, रियाज़ साहिब बाबति थो ॻाल्हायां। या इक़बाल साहिब लाइ का ॻाल्हि चऊं, हाणे का ॻाल्हि चऊं इक़बाल साहिब लाइ, चाहे तारीफ़ कयूं चाहे गिला कयूं, गिला न करणु खपे, पर मां ॻाल्हि थो चवां, असां उन बाबति जेको असां सां साम्हूं न आहे, भले इक़बाल साहिबु मुंहिंजे भरिसां हिते सीट ते वेठो हुजे हेॾऊं, हा, रियाज़ साहिबु त जेको आहे, या ज़ुल्फ़िकार साहिबु वेठो आहे दुबई में 8 कलाकनि जे डिस्टेंस ते, उहो बि जहाज़ जा, पर उहो मुख़ातिबु आहे। भरिसां जेको मुंहिंजे वेठो आहे भले उहो थर्ड पर्सन आहे। त यस अल कंहिंजे लाइ आहे? थर्ड पर्सन लाइ। उहे सुवाल कनि था पिया, उहे केरु? अहलुल किताब। यस अल सुवाल कनि था तोखां ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केरु था सुवाल कनि? ही उहे छा मतिलबु आहे? किताब वारा। कहिड़े किताब वारा? अहलुल किताब। अहल माना वारा, अहल बैत घर वारा, अहलुल किताब माना किताब वारा। किताब वारा कहिड़ा इस्तेमालु थियल आहिनि क़ुर पाक में? हिननि जो मतिलबु जेको तफ़सीरनि में आयल आहे, जी तौरेत, ज़बूर, इंजील, जी, हा, माना उहे माना यहूदी या ईसाई चइजे, बिल्कुलु उहे किताब इहे आहिनि जेके इंजील, तौरात, ज़बूर, बिल्कुलु सही, माशाअल्लाह, सही। त अहलुल किताब, जी जी हाज़िक़ अली शाह साहिबु। साईं हिकिड़ो सवाल हो त ज़बूर बि आहे किताब? ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते लिथो हो न। ज़बूर यानी जो वो भी बनी कोई इसराइल थी रिकॉर्ड किताब? वग़ैरह कोन्हे कोई बि। अच्छा, ज़बूर जो को रिकॉर्ड कोन्हे कोयो, तौरात जो रिकॉर्ड आहे उहो, ठीकु आहे। त बहरहाल अहल किताब साईं उहो बि त बनी इसराइल हुया न। ज़बूर हुजे चाहे उहो हुजे छा चवंदा आहिनि तौरा। तौरा हुजे। ऐं ॻाल्हि इहा आहे त तौरा जेका आई उहा रसूल न हुया, नबी सगोरे ते आई। ऐं उहो जेको आहे जेको ज़बूर जा सहीफ़ा हुया उहे शरीयत मुसवी मूसा अलैहिस्सलाम जे ई हुया। इहे सभु नबी आया आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां पोइ, वरी रसूल जेको आयो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम आहे, बाक़ी नबी रहिया आहिनि। उहो नबी जे किताब खे फॉलो उहो ई कंदो आहे जेको रसूल जो किताबु हुजे। हज़रत ईसा मूसा अलैहिस्सलाम जो किताबु हो न तौरा, उहा ई शरीयत हलंदी थी अचे। इन करे असां अहल किताब उनखे चइबो हो जेको मूसा अलैहिस्सलाम वारो किताबु हो तौरात, ऐं जेको इंजील हो हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारो, ठीकु, उहे रसूल आहिनि, उहो अहल किताब इनखे चइबो। ऐं ॿियो अहलुल किताब ही छा थींदो? किताब वारा, इहो जॾहिं बि रिलेशनशिप ईंदो आहे हिनखे छा चइबो आहे? कहिड़ो रिलेशनशिप हूंदो आहे? जारो न मजरूर हूंदो आहे या मुदाफ़ मुदाफ़ इलैह? मुदाफ़ 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 इलैह। पोइ हिन में मुदाफ़ कहिड़ो आहे ऐं मुदाफ़ इलैह कहिड़ो आहे? मुदाफ़ इलैह साईं अल किताब। अल किताब ऐं मुदाफ़ इलैह इहो इन करे आहे छो जो इन ते कसरा आहे आख़िर में, माना मजरूर आहे न। मुदाफ़ इलैह सदाईं मजरूर हूंदो आहे, भले ज़ाहिरी तौरु ज़ेर न बि हुजे या कसरा न बि हुजे, उहो असां कहिड़ी ॾिसंदासीं, भले उहा ज़ेर या कसरा लिकल बि हूंदी आहे कॾहिं कॾहिं, ज़ाहिर न ईंदी तव्हांखे नज़र, पर पोइ बि मजरूर हूंदो आहे। ऐं उन खां पोइ अहल छा आहे? उहो किताब माना जेका माना वारा, अहल जेको आहे इहो मुदाफ़ आहे। ऐं मुदाफ़ में तव्हांखे कॾहिं बि अल न मिलंदी, ऐं मुदाफ़ में कॾहिं बि तव्हांखे तनवीन न मिलंदी। हिन मजरूर वाले में तव्हांखे तनवीर मिली सघे थी, किन 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 जायुनि ते मिली सघे थी पई, अल बि हूंदो, न बि हुजे बि सही, पर मुदाफ़ में तव्हांखे अल न मिलंदो कॾहिं बि।
ऐं ॿियो छा न हूंदो मुदाफ़ में? मरफू तनवीन न हूंदी। तनवीन मरफू हुजे खणी मनसूब हुजे, का ॻाल्हि कोन्हे का। पर तव्हांखे मुदाफ़ में छा न मिलंदी? ॿ शयूं कहिड़ियूं न हूंदियूं आहिनि मुदाफ़ में? ॿ शयूं न हूंदियूं आहिनि, हिकु अल न हूंदो आहे, ॿियो तनवीन न हूंदी आहे। तनवीन न बि तनवीन न हूंदी बसि। ऐं जेको मुदाफ़ इलैहि आहे उहो छा हूंदो? उनजी एराबी हालत कहिड़ी हूंदी आहे? चाहे ज़ाहिर हुजे या न हुजे, भले लिकियल हुजे, पर एराबी हालत उनखे छा चइबो आहे? मुदाफ़ इलैहि खे एराबी हालत कहिड़ी हूंदी? मजरूर, हमेशह मजरूर। इहो तव्हां स्लाइड पई अथव जेका ग्रुप ते असां रखी आहे। अलाह पाक चवे थो पियो त यस अलुक अहलुल किताब, सुवाल था कनि तोखां ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब वारा। कहिड़ो सुवाल था कनि? अन माना ही त तू नज़िल अलैहिम, तू नज़िल, तू माना तूं नाज़िल करीं, अलैहिम माना हिते हिन जो मतिलबु अलैहिम माना हिते छा थींदो? हिते ॾिसजे, हिते कहिड़ो लफ़्ज़ आहे अलैहिम जो? नाज़िल करीं उन्हनि ते, अलैहिम। जेके सुवाल था कनि अहले किताब वारा, उहे था चवनि त तूं नाज़िल करीं उन्हनि मथां किताबनि मिनस समाए, किताब आसमान खां। उहे इहे था चवनि। हाणे मिनस समाए छा थींदो? ही मुदाफ़ मुदाफ़ इलैहि आहे या जारुन व मजरूर आहे? जार मजरूर, जारुन व मजरूर, छो जो मिन हर्फ जर आहे। ऐं तव्हां ॾिसो हिते जेको इस्म मजरूर आहे, हिन जी एराबी हालत कहिड़ी आहे? मजरूर। मजरूर लफ़्ज़ तव्हांखे सिर्फ़ ॿिनि हालतुनि में मिलंदो क़ुर पाक में, जेको ग्रामेरी आहिनि। हिकिड़ो टियों बि आहे, पर उनखे असां फ़िलहालु ज़िक्र कोन था कयूं। मुख्य ॿ आहिनि। कहिड़ा? कॾहिं ही इस्म मजरूर थींदो आहे? असमा ही फ़ेल आहे, हर्फ़ आहे या इस्म आहे? असमा आहे, इस्म आहे, छो जो नालो आहे न कंहिं शइ जो। असमा आहे, समा माना आसमान। अल किताब ही इस्म आहे, फ़ेल आहे या हर्फ़ आहे? ऐं इस्म असां सां कीअं सुञाणींदासीं? अल जे करे, अल जंहिं ते बि आयो लफ़्ज़ ते शुरू में, लफ़्ज़ जे शुरू में, उहो छा हूंदो? इस्म। अल जंहिं ते बि आयो माना इस्म आहे, माना उहो कंहिं शइ जो नालो आहे। त ही बि मजरूर आहे इस्म, ही बि मजरूर आहे। हिते मजरूर हिन जे करे आहे जो हिन खां अॻु में हर्फ़ जर आयो आहे। हिते मजरूर इन जे करे आहे जो हिन खां पहिरीं मुदाफ़ आयो आहे। मुदाफ़ जॾहिं ईंदो आहे त इस्म खे मजरूर कंदो आहे। हर्फ़ जर जॾहिं बि ईंदो आहे त पोइ जेको इस्म हूंदो आहे उनखे मजरूर कंदो आहे। ॿिनि सूरत हाल में इस्म मजरूर थींदा आहिनि। कहिड़नि ॿिनि हालतुनि में? जॾहिं इस्म खां पहिरीं मुदाफ़ हुजे या इस्म खां पहिरीं हर्फ़ जर हुजे, ॻाल्हि ई ख़तमु। तॾहिं वञी मजरूर थींदा आहिनि। इहे ॿ ॻाल्हियूं सूरत हाल सिर्फ़ु, बसि। ठीकु थियो। टीं बि आहे हिकिड़ी, उहो वरी कॾहिं पोइ सिखंदासीं। उहो टीं खां मथे ॿी काई कोन्हे का। अच्छा, हाणे ॻाल्हि थी त सुवाल था कनि तोखां ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब वारा। कहिड़ो सुवाल था कनि? त तूं नाज़िल करीं उन्हनि ते किताब आसमान खां। ब्रैकेट में छा लिखियलु आहे? हिकु ई भेरे। ही जो आयतूं थियूं अचनि, कॾहिं 3 आयतूं हिन सूरत जूं, कॾहिं 4 आयतूं हुन सूरत जूं, कॾहिं पूरी हिकिड़ी सूरत थी लहे, कॾहिं सूरत जी आयतूं थियूं रहनि। हू त हिकिड़ो दफ़ो अचे न क़ुर पाक त अलाह छा थो चवे? क़द, अलाह पाक चए थो हिन ब्रैकेट में हितां शुरू कजेसि त ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो ख़्यालु न कर कोई। हीअ जेको चवनि था न, इहे बकवास था कनि जेका, छो? उहो हिन जे करे फ़क़द जो तहक़ीक़ हक़ीक़त में सअलू
लू जॾहिं आहे वाव आयो त सुवाल करणु थींदो त वाव माना छा थींदो, जमा थींदो। स अलू अहले किताब हिकिड़ो आहे, घणा माण्हू आहिनि, घणा माण्हू आहिनि न। स अलू त उन्हनि सुवाल कयो हुयो हक़ीक़त में मूसा, मूसा पंहिंजे नबी मूसा खां। अकबर, अकबर, अल्लाह अकबर, अलाह छा आहे, तमामु वॾो आहे न। सुवाल बि तमामु वॾो कयो हुयूं कंहिंखां, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां। मिन ज़ालिक, इन खां बि वॾो जेको तोखां सुवाल था कनि। आयत जो मतिलबु सम्झ में अचे थो हाणे, सही, हाणे आयत जो मतिलबु सम्झ में अचे थो। आयत चवणु छा थी चाहे अलाह पाक जी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह पाक चवे छा थो। तव्हां सोचो त जॾहिं यहूदी या चवंदा हूंदा हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, उहा मां हिते तव्हांखे ॾेखारिया ई छा हुयो त यहूदी याने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अजीब व ग़रीब मुतालबा कंदा हुया। कीअं, कॾहिं चवंदा हुया त असां तव्हांजी रिसालत खे क़बूल न कंदासीं नबी, या ईमान न आणींदासीं जेसीं ताईं असांजे अखियुनि साम्हूं पूरो लिखियलु किताब आसमान मां नाज़िल थिए। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम तौरात खणी आयो, हिकिड़ी दफ़ा नाज़िल थी, आयतूं थोरी हुयूं। हाणे नबी खे था चवनि ऐं ख़बर अथनि त इहो नबी आहे, पर चवंदा असां तेसि ताईं नबी न मञींदासीं जेसि ताईं तव्हां पूरो क़ुर खणी अचो। त ख़ुदा जी मार पएव त तव्हांजे मर्ज़ी सां अलाह पाक क़ुर लाहींदो छा ईअं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवाल था कयो, इहो को तरीक़ो आहे? इहा यहूदियुनि जी आदत रही आहे नबियुनि खे, माना हिकु त क़तल, अलाह पाक क़ुर में ख़ुदि चए थो त क़तल कंदा नाक, माना नबियुनि जी मुखालफ़त करणी आहे, बसि इन जी ॻाल्हि आहे, ॿियो कुझु बि कोन्हे, मुखालफ़त करणी आहे। या वरी इहो चवंदा आहिनि त असां मां हर शख़्स जे नाले, हाणे यहूदियुनि जा जेके यहूदी, आम यहूदी जी ॻाल्हि न आहे इहा, यहूदी जेके पढ़ियल लिखियल हुया, जिन खे किताब जो इल्मु हुयो, तौरात जा वॾा क़ाबिल हुया इहे माण्हू, हिननि खे ख़बर हुई त असांजे किताबनि में निशानियूं आहिनि त नबी सॻोरो ईंदो, किथे ईंदो, इहे बि उन्हनि खे निशानियूं मिलियल हुयूं। तॾहिं यहूदी अची ख़ैबर में रहिया हुया, मदीने पाक जे भरिसां, उन्हनि खे निशानियूं त कहिड़ी जाइ आहे। पर जो नबी सॻोरो जो पोइ आयो त हुनखे सुञातऊं त हे नबी आहे। पर मसइलो छा थी पियो, पोइ नबी आहे त पोइ मञूं छो न, मञूं इन जे करे न, छो जो बनी इसराईल मां न हुयो, बनु इस्माईल मां अची वियो नबी सॻोरो। हाणे इहा मुखालफ़त जो सबबु आहे बसि, छो जो बनी इसराईल मां अचे हा न, हज़रत यकूब अलैहिस्सलाम जी औलाद मां अचे हा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद त थी, पर उनखे ॿ औलाद हुयूं, हज़रत इसहाक अलैहिस्सलाम, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम। हज़रत इसहाक अलैहिस्सलाम, हज़रत यकूब अलैहिस्सलाम, पोइ हुन जा 12 पुट, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जेको इहे मिस्र वियो, उन खां पोइ वरी बर कनान वापसि आया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे मिस्र मां जान छॾाई, ठीकु आहे न, अलाह जे नबी सॻोरे। त उहे हाणे इहो कंहिंजी औलाद मां थियनि था पिया, हज़रत यकूब अलैहिस्सलाम जी। ऐं बनी इसराईलनि खे छो चवंदा आहियूं, इसराईल कंहिंजो नालो हुयो, बनी इसराईल जो असां चवंदा आहियूं, किताब में आयल आहे न, या बनी इसराईल अज़कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम फद्दलतुकुम अलल आलमीन, या औफू बिअहदी ऊफ बिअहदिकुम। ये बनी इसराईल, बनी इसराईल जो मतिलबु छा आहे, इसराईल केरु हुयो? हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो लक़ब हुयो। याकूब याकूब अलैहिस्सलाम। ऐं तव्हांखे ख़बर आहे त इसराईल जी माना छा आहे? इहो लास्ट टाइम मां ॿुधायो किथे, पर वरी था ॻाल्हायूं, ॻाल्हि क़ुर पाक सम्झण जी ॻाल्हि आहे। इसराईल जो मतिलबु छा आहे? अल्लाह जो बानू, अब्दुल्लाह, वाह जी ॻाल्हि कई असीं, बहितरीनु, माशाअल्लाह, ज़बरदस्त, अलाह जो बानू। इज़राइल चवंदा हुया इसराईल अलाह खे, ईल, ईल माना अलाह, सही, इसरा माना कैदी या बानू, ईल माना अलाह। असां जिब्राइल बि चवंदा आहियूं न, जिब्राईल, इहे बि इतो निकितल आहिनि, ईल अलाह, अॻिते जिब्राइल जो मतिलबु अलाए छा आहे, अलाह आलम, इसराईल जेको अहिड़े नमूने सां, ठीकु आहे। बहरहाल ईल उन में उन लैंग्वेज में चवंदा अलाह खे। इसराईल जो थियो लक़ब माना अब्दुल्लाह। त पोइ इहो हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नबी सॻोरा थिया त बनु इस्माईल मां, इहा यहूदियुनि खे ॻाल्हि पसंदि आई। पसंदि कहिड़ी बि ॻाल्हि न अचनि, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। उहो त अलाह पाक क़ुर में ख़ुदि चयो, असां पढ़ी आया आहियूं त जेको सूरह आल इमरान में, त तव्हां त बनी इसराईल त जेका शइ वणंदी हुयनि उहा रखंदा हुया, न वणंदी हुयनि त उन्हनि खे इनकार करे छॾींदा हुया। हज़रत
ईसा अलैहिस्सलाम खे बि त ईअं इनकार कयो न, उहो बि त भला बनी इसराइल मां हुयो, उहो त बनी इस्माइल मां त कोन हुयो, पर एॾो उन सां उनजे जीअं न हिकिड़ो माण्हू चप पइजी वञे, उन नबी सॻोरे खे एतिरो बर्दाश्त कोन कयूं जो उनखे सज़ा ॾियारायूं। अञा डिटेल्स खोड़ आहिनि, पोइ पढ़ंदासीं, पर आयत खे सम्झूं हाणे अॻिते। त इहे अजीब ग़रीब सुवाल कंदा हुया त किताब या त पूरो लहे, असांजे अखियुनि साम्हूं किताब लहे, या असांजे हर हिक जे नाले न हिकिड़ी चिठी अचे अलाह जी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे नबी सॻोरा मुंहिंजो हाणे हिनखे मञो, तव्हां ईमान आणियो। को हिदायत त ॾिसो, केॾी नाफ़रमानी जी वॾी लेवल आहे। अलाह अकबर। हीअ तफ़हीमुल क़ुरान आहे मौलाना मुदीदी जो, उन में बि इहा शइ लिखियलु आहे। ठीकु आहे, त इहे छा हूंदा, जाहिलाना सुवाल हूंदा हुआ ऐं बुग़्ज़ ते ॿधल हूंदा हुआ। इल्म जा सुवाल कोन हूंदा हुया, इल्म जी का ॻाल्हि कोन कंदा हुआ, ॼाणी वाणी इहे बेहुदा सुवाल कंदा हुआ। हिन आयत में अलाह थो ॿुधाए त उन बाबति जेको हुननि यहूदियुनि अहले किताब चयो। ठीकु आहे, हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके यहूदी जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुया, इन्हनि त इहा ॻाल्हि न चई न, चई त उन्हनि ई उन ज़माने में, पोइ अलाह पाक हिननि खे छो थो चए? इहो नोट करण जी ॻाल्हि आहे। अलाह पाक हिननि खे छो थो चए? छो जो क़ौम साॻी आहे। छाजे करे? छो जो क़ौम साॻी आहे। हिनखे क्यों माना तव्हां जेके सुवाल कया या इहे हिननि जी क़ौम सुवाल कया, हिननि इन करे चयो थो वञे साॻी उहा क़ौम आहे जेका हलंदी थी अचे, तव्हां ईअं कयो, तव्हां ईअं कयो, तव्हां ईअं कयो। पर क़ुर पाक ॿियो एजाज़ आहे ज़बरदस्त क़िस्म जो, उहो कॾहिं उहो बि डिस्कस कबो कंहिं टाइम ते आई ॻाल्हि त उहा सूर बकर जी ॻाल्हि आहे एक्चुअली, पर बहरहाल। ऐं पोइ छा चवंदा फ़क़ालू, माना अलाह पाक जॾहिं ॿुधाए थो पियो त ही त तव्हांखे नबी कंहिं सां चवनि था, हिनखे चवनि था त तव्हां क़ुर सॼो हलाए ॾियो, जेको हिकिड़े दफ़े सां अची वञे, तव्हां हिननि जो फ़िक्रु न कयो। इन्हनि त इन खां वॾी ॻाल्हि चई हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, उहा कहिड़ी चई? उहा ॻाल्हि क़ुर वरी वाज़े थो करे, ईअं न त क़ुर लिकाए थो छॾे, उहा त पाण वञी ॻोल्हियो न। अलाह पाक ख़ुदि चए थो पियो हिते, उहा ॿुधाए थो त हुननि कहिड़ी ॻाल्हि चई, वॾी ॻाल्हि जेको आहे मूसा अलैहिस्सलाम खे। फ़क़ालू, जो चयाऊं उन्हनि यहूदीन चयो हुयो, अरिन अल्लाह, ॾेखार असांखे अलाह, जहरतन, चिटो करे, मूंखे साम्हूं ॾेखार असांखे अलाह, चिटो करे माना साम्हूं आहे ॾेखार। तूं खणी थो अचे अलाह जूं आयतूं, नऊज़ बिल्लाह, असां त तव्हां चऊं नबी सॻोरे जो अदब सां ज़िक्र कजे, तमामु अदब सां, ऐं अलाह साईं ज़ुबान खे उहा ताक़त ॾे सदाईं इंशा अलाह ताला। पर असां यहूदीन जी ॻाल्हि था कयूं, ईअं चवंदाऊंसि न नऊज़ बिल्लाह मिना, त तूं ॻाल्हियूं थो करे अलाह पाक जूं, असां कीअं यकीन कोन थो थिए, असांखे अलाह ज़ाहिर ॾेखार। हालांकि इहो उन वक़्तु चयो अथऊं, हिन आयत में क़ुर पाक में इहा ॻाल्हि ईंदी अॻिते हिन नेक्स्ट में, जॾहिं अञा आयत हले थी पई। तव्हां ॾिसो, जॾहिं त हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा अलाह जे हुकुम सां जेके हुन कया, जेको हुननि खे 20 साल हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुन सां गॾु रहियो। तव्हांखे अंदाज़ो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन जे ज़माने में, माना जॾहिं फ़िरौन ॾे वियो हुयो ऐं उनजी क़ौम बनी इसराइल खे उतां कढियईं, त उते घणा साल रहियो हूंदो? 2 ॾींहं या 3 ॾींहं या 2 हफ़्ता? कंहिंखे अंदाज़ो आहे? हले पार्ट हुयो साईं, पर मदियन वियो न, मदियन खां मोटियो। पार्ट जॾहिं रहंदो त नबी सॻोरो त न हुयो, पोइ मदियन हलियो वियो, छो जो हुनखां क़तल थी वियो हिकिड़ो, मदियन हलियो वियो, उते शादी कयूं, उते औलाद थी, पोइ वरी मोटी आया। मोटी अचण खां पोइ जॾहिं अची त बनी इसराइल खे, फ़िरौन खे चयूं त अलाह खे मञ, त न मञई। ठीकु आहे, पर पोइ अलाह पाक हुकुम कनि त जेको आहे हिन बनी इसराइल जी क़ौम खे खणी ॿाहिरि खणी वञ, जेको हाणे वठी वञनि, जान छॾे रातो राति निकिरी वञो। तव्हां जे कॾहिं ईंदो सूरत कहफ़ में आहे न, त जेको आहे तव्हां खां जेको आहे इहे कढ तव्हांजे ईंदा, तव्हां हुनखे कढी वञो। ठीकु आहे, हा जी, दुखान हूंदी कोई, हा फदा रब्बहू, फदा रब्बहू, ऐं जेको आहे हा, त इहो सूरत दुखान में आहे, सॉरी। त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अगराकना तुम तंज़ुरून, तव्हां पोइ ॾिसो पिया था असां हुनखे ग़रक़ कयोसीं, अखियुनि तव्हां ॾिठूं त फ़िरौन जेको आहे हुनखे ग़रक़ थी वियो, पोइ बि चयूं अलाह असांखे डायरेक्ट ॾेखार। त
तव्हां कंहिंखे अंदाज़ो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उते पंहिंजी क़ौम वटि घणा साल रहियो जेको हुनखे फिरौन खे दावत ॾींदो रहियो? घणा ॾींहं? 3 ॾींहं हुया या 30 ॾींहं हुया? काफ़ी वक़्तु हूंदो, मूंखे ख़बर न आहे काफ़ी एग्ज़ैक्टली, वक़्तु पर आहे, काफ़ी वक़्तु, बिल्कुलु काफ़ी बिल्कुलु वक़्तु। बिल्कुलु सही, तव्हां वेझो आहियो बिल्कुलु। 20 साल, हा, काफ़ी वक़्तु आहे। 20 साल फिरौन इहो खे वॾो ईअं झेड़ो अलाह रहियो समुझो आहे, न मोड़ियो। कंटिन्यूअसली वॾो झेड़ो रहियो आहे फिरौन सां। हा, छो जो उन्हनि खे निशानी मिली, उहो असां ॾींदासीं, किथे ईंदो आहे सूरत तहा पढ़ंदासीं या ॿिनि में ईंदो इनशा ताला ज़िक्र ईंदो इहो, ठीकु आहे न। त 20 साल उनखे हिदायत कई आहे पए फिरौन खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम, ऐं पोइ जॾहिं फिरौन जी मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे अलाह जे हुकुम सां कढी आयो, समुंड पार करायईं। उन खां अलावा उते जॾहिं वादियुनि में उते हुया त उते खाधो पीतो पाणी किथां आयो? हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं न बीह सघो रहियो, उनखे चवंदा असांखे हीउ खपे, असांखे हीउ खपे, असांखे हीउ खपे, उहा शइ उन्हनि खे मिलंदी। मथां ककर उनजे हलंदा हुया छांव करे उते रेगिस्तान में, अखियुनि अॻितो इहा ॻाल्हि ॾिठूं, पोइ बि अलाह जे लाइ चवनि था पिया त असांखे ॾेखार डायरेक्ट। अलाह पाक उहा ॻाल्हि थो करे त हिननि त इहा वॾी ॻाल्हि, त हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे जो छड़ो चवंदा त असां क़ुर असांखे लाइ ॾेखार, हिकिड़े दफ़े सां असांखे लाइ न त ख़बर पवे। हिननि त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त असांखे अलाह ॾेखार ज़ाहिर। पोइ छा थियो? हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़ौम जा 70 चूंड माण्हू वठी वियो, उन्हनि सां थियो छा? फ़अख़ज़तहुम साइक़त बिज़ुल्मिहिम, इहो ज़ुल्म हो जेको हुननि चयो, इहा ॻाल्हि कई, इहो ज़ुल्म हो हुननि जो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे नबी खे चवनि था पिया असांखे अलाह जी ॾेखार, चइबो वञो हलो अलाह ॾे हलूं था, चऊं था ॾेखार असांखे, ही क़ौम मुंहिंजी ज़िद ते बीठी आहे, मां छा कयां तव्हांखे? हिकु ज़ालिम हो तव्हां त, हलो वठी वञो 70। मुंहिंजा मौला इहे चवनि था ईअं। त पोइ अलाह खे जॾहिं असां मूसा अलैहिस्सलाम चयो त अलाह पाक छा चयो? चऊं पियो तव्हां इहो 70 क़ौम जा माण्हू आया हो, तव्हां ॾाढो सुठो कयो, नबी खे तव्हां ॾाढो सुठो इहो चयो आहे त अचो मुंहिंजी, मां तव्हांखे पंहिंजी ज़ियारत थो करायां। अलाह पाक चयो त उन्हनि खे कड़कंदड़ खिवण विॼ जंहिंखे चइजे थंडर बोल्ट, उहा अची मथां कड़की त हुनजो सभु मरी विया। कीअं रहंदा ज़िंदा? सड़ी विया हूंदा। ज़ुल्म हो इहो, अलाह पाक हिन खे ज़ुल्म सरियो आहे, कुफुर न आहे, इनकार कोन कयो अलाह जो। अलाह जो खिचो ॾेखार असांखे, ॾिसो क़ुर में इहो ई कमाल आहे। हे त असां नंढिड़ो इल्मु था रखूं, वॾा वॾा आलिम यहूदी तव्हां सम्झो था जेके नबियुनि जी मुखालफ़त कंदा हूंदा, क़ुर खे छॾे ॾिनो हूंदऊं त क़ुर में ग़लतियूं कढूं, क़ुर खे छॾे कोन ॾिनो हूंदऊं। हुननि जी वॾी रिसर्च हूंदी त किथे क़ुर ग़लती ॾेखारे त पकड़ियूं मुस्लमाननि खे, त हे ॾिसो तव्हांजो क़ुर ईअं थो चए। अलाह हिकु हिकु लफ़्ज़ क़ुर पाक जो, हिकु हिकु अखर पंहिंजी बीहक में कमाल आहे। छो? हिन में इहा मां त कॾहिं कॾहिं ईअं चवंदा त मूंखे त तारीफ़ छाजी कयां? अलाह जो जॾहिं कलाम आहे त इहो ख़ुदि साबित थो करे अलाह जो कलाम त अहिड़ो ई हूंदो न को इंसान जो कलाम त आहे कोन, अलाह जो कलाम। त विॼ उन्हनि खे पकड़ियो, उन्हनि जे ज़ुल्म जे करे, कुफर जे करे लिखियलु न आहे, शिरक जे करे लिखियलु न अथव। ॾिसो बिज़ुल्म, ज़ुल्म अजीब लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, का बि नाहक जी ॻाल्हि माना ज़ुल्म आहे, त हिननि इहो नाहक कयो। इन करे अलाह जी खिवण उन्हनि खे पकड़ियो, उहे 70 इहे मरी विया। पोइ अलाह मूसा अलैहिस्सलाम चयो मुंहिंजा मौला हे त 70 त हिते पंहिंजो हिन जी हालत त थी वई, छो जो हिननि हे चङा मुड़ुसा पंहिंजी क़ौम जा, हाणे हिननि खे त तूं सज़ा ॾेई छॾी। हाणे जो मां पोइ हिते वञा थो पियो त 6 लख जेके माण्हू वेठा आहिनि, इहे जेको आहे इंतज़ार में वेठा आहिनि त हे अची असांखे ख़बर ॾींदा त असां अलाह खे ॾिसी आयासीं, बाबा हे मूसा अलैहिस्सलाम सचो अथव, अलाह असां ॾिसी आया आहियूं, अलाह असांखे पाण चयो त इहो मूसा आहे, इहो मुंहिंजो नबी आहे। उहो त ईअं इंतज़ार में वेठा आहिनि। हाणे जो मां वञी चवां त हे त मां मारे आहियां, उहो मरी विया हुते, पोइ त मां कीअं वञा हुननि ॾे? पोइ अलाह पाक वरी उन्हनि खे ज़िंदा कयो आहे, त भले वञी ॿुधाइनि पंहिंजो त असां इहो ज़ुल्म था कयूं। बेज़ुल्म में 3 लफ़्ज़ आहिनि, बे ज़ुल्म हिम, उन्हनि जे ज़ुल्म जे करे। उन्हनि जे छो? छो जो 3rd पर्सन हिम छो आयो आहे? कुम न आयो आहे, बेज़ुल्म कुम, बेज़ुल्म कुम छो न आहे हिते? छो जो अलाह पाक उन्हनि जी ॻाल्हि थो करे,
उन्हनि जे सां नथो ॻाल्हाए जिन इहो ज़ुल्म कयो, उन्हनि खे कोन थो चवे, उन्हनि ज़ुल्म कयो, उन्हनि जी ॻाल्हि थो करे, इन करे बे ज़ुल्म हिम। ऐं तव्हां ॿी ॻाल्हि ॾिसो, हिकिड़े ग्रामर वारो जेके बि हिम इहो अटैच प्रोनाउन हिते आहे, पर हिम न हूंदो आहे, हुम आहे असल। पोइ इहो हिम छो थियो आहे, हिनखे कसरा छो आई आहे? इहो त हुम हुजणु खपे। तव्हां ॾिसो अटैच प्रोनाउन में तव्हां लिस्ट कढी ॾिसो, मां मोकिलियां पियो थो, अॻे बि आई आहे, इहो त हुम हूंदो आहे, हिते हुजणु खपे बे ज़ुल्म हुम। कोई ॿुधाईंदो हुम, हिते त लिखियल आहे हुम, हे हुम लिखियल आहे, साईं हिते हिम छो मजरूर आहे? थियो आहे तंहिंजे करे। अर्बन खे जेको आहे सोलो करण जी जेको आहे पंहिंजो लैंग्वेज लाइ तुंहिंजी जेको साउंड लाइ ठाहियो अथनि इहो हिम लिखियो अथनि, अदरवाइज़ हा हुम ई बिल्कुलु आहे। सही, हा पर हुनखे पंहिंजे सिस्टम में ठाहिण लाइ इहो कया काफ़ी जॻह ते इशू आहिनि जेके एक्सेप्शनल आहिनि। हा हिते, हा हिते, पर हिते हिकिड़ो ग्रामर जो कानून लागू थो थिए हिन ते। ग्रामर ॿिया बि हुनखे हे साउंड खे हे जेको हे आहे ॾिसो, साउंड खे बेटर करण लाइ। हा ही छा आहे हा बे हा भई हा इहो बि आहे हर्फ़ जर आहे न साईं, हर्फ़ जर। जॾहिं हर्फ़ जर आहे त हिन ज़ुल्म खे में कंदो, जॾहिं ज़ुल्म में कंदो त अटैच जेको प्रोनाउन आहे उनखे बि कसरा ईंदी, बे ज़ुल्म हिम। तॾहिं तव्हांजी ॻाल्हि इहा त वकली कली, तॾहिं इहो ईज़ी रहंदो। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर हिते फ़ाक़ज़त हुम, हिते हुम आहे, हिते हिम आहे। भले तव्हां क़ुर में ॾिसो काथे बि जिते हिम हुजे हुनजो रीज़न हूंदो, ठीकु थियो, न त हूअं हुम हूंदो, असल हुम आहे। इहा नंढी हिकिड़ी पॉइंट आहे, मां चयो हिते ॻाल्हि थी वञे, छो हे बे जे करे ज़ुल्म थी वियो, इन सां ई गॾु अटैच्ड आहे, ऐं अटैच न हुजे त ॿी ॻाल्हि ई, पोइ हुम अची वञे, अटैच ॾींदो ही बे प्रोनाउन अटैच बे कसरा खणंदो, इहो ज़हन में हुजे इनशा अल्लाह ताला। ठीकु थियो। हाणे टाइम असांजो पूरो थी वियो आहे, असां 53 नंबर आख़िरी आयत कयूं, पोइ अॻिते हलंदासीं इनशा अल्लाह ताला। आयत अञा हले थी पई 53, ॾिसो पोइ अलाह पाक चए थो सुम्म तख़ज़ुल इज्ल, इज्ल छा चइबो, माना इज्ल माना गाबो, इज्ल गाबो। इहो किथे असां ज़िक्र कयो अॻु में, सूरह बक़रा में, बक़रा में बिल्कुलु आहे। पोइ अलाह पाक चए थो अतख़ज़ु, इतख़ज़ु, इतख़ज़ु माना वठणु, कंहिं शइ खे, कंहिं शइ खे वठणु, वरी वरितो कंहिं हुननि, इतख़ज़ु हुननि, अल इज्ल, इज्ल माना गाबे खे छा ख़ुदा करे वरितऊं, मिम बाद, उन खां पोइ मा जाअतहुमुल बय्यिनात, बय्यिनात माना चिटा दलील निशानियूं, ज़ाहिर निशानियूं, ज़ाहिर हिन लफ़्ज़ में गॾियल आहे, अलॻि लफ़्ज़ न आहे। चिटा माना ज़ाहिर दलील, उहे ज़ाहिर दलील छा हूंदा आहिनि अलाह जा, जेके हुननि वटि आया, नबी आयो, रिसालत हुई, किताब आयो, मौजज़ा आया नबी सॻोरे जा, इहे सभु ॾिठा, इहे सभु शयूं ॾिठूं। उनजे करे पोइ बि जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह पाक किताब ॾियण लाइ जॾहिं घुरायो कोहे तूर ते, घणा ॾींहं वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम, 40 ॾींहं। ऐं हक़ीक़त में शुरूअ में जेको अलाह पाक घुरायो उनखे 30 ॾींहंनि लाइ घुरायो, पोइ 10 ॾींहं वधाई, छाजे करे, कंहिंखे ख़बर आई आहे? इहो मूंखे किताब में पढ़ियो, अलाह आलम सही अलाए ग़लति, पर इहो मां जेको पढ़ियो आहे त पहिरियों 30 ॾींहं हुया, पर 30 ॾींहंनि खां पोइ 40 करे छॾियो, 10 ॾींहं वधाया विया। इहो तव्हांखे किसो खे ख़बर आहे, रमज़ान करीम असां छा रोज़ा रखंदा आहियूं, इहो इन सां कुझु रिलेटेड आहे, कंहिंखे यादि अचे थी का ॻाल्हि? थियो छा हुयो त जेको पढ़ियो आहे साईं वल्लाहु आलम, हक़ीक़त जी मूंखे ख़बर वधीक न आहे, मां हिकु जाइ ते पढ़ियो आहे, वधीक न पढ़ियो आहे मां, पर उन में इहो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उते रोज़ा रखण लाइ चयो हुयो, 3 ॾींहं रोज़ा रखिया। अलाह जी इबादत त रोज़े में बहितर थी सघे थी पई न, त अलाह पाक हुन को त रोज़ा रखी जे पूरा कई, त पोइ हुनखे हाणे वञिणो हुयो ॻाल्हाइणो हो अलाह पाक सां, त जीअं माण्हू मुलाक़ात लाइ वेंदो आहे या ॻाल्हाईंदो आहे, त हुन छा चयो त हाणे इहो मुंहिंजी वात में जेको आहे न सुमेल आहे, जेका रोज़नि रखण जे करे न, मां अलाह सां कलाम कंदुमि, छो न पंहिंजी वात खे साफ़ु करे ख़ुशबूदार बणाए वञा। त हुन इहो जेको ॾंदण कयो हूंदो, हुन ज़माने में हिकिड़ी ॻाल्हि आहे सम्झण जी फ़क़ति, त उहा सफ़ाई जॾहिं अलाह सां कलाम कयो त अलाह पाक चयोसि त मूसा तूं इहो ईअं छो कयो, माना हिकु लफ़्ज़ अलाह जा कहिड़ा हूंदा, अलाह बहितर थो ॼाणे, मक़सदु ॻाल्हि ते कयूं, छो जो त मूंखे चईसीं अलाह मुंहिंजा मौला त मूं चाहियो त मुंहिंजे ख़ुशबू में वात में उहा, छो जो मां तव्हां सां जॾहिं ॻाल्हायां त मुंहिंजी वात में उहा न हुजे स्मेल, मूंखे त इहा पसंदि आहे।
या त माण्हुनि खे भले न हूंदी, माना जनरल ॻाल्हि था कयूं, अलाह त ईअं न चवंदो, पर अलाह चयोसि त मूंखे त इहा पसंदि आहे, हिन करे हाणे 10 ॾींहं ॿिया रोज़ा रखो, ऐं उन ई भले रोज़ो खोले माण्हू अचे थो, पर भले जेका हुजे जेका इहा बू आहे इहा मूंखे पसंदि आहे, इन करे 10 ॾींहं वधाए विया, 10 ॾींहं मूसा अलैहिस्सलाम रोज़ा रखिया। माना कमाल त नथा चओ, माना इहो ॾिसे असां रमज़ान करीम हाणे गुज़रियो आहे, इन जो मतिलबु इहो न आहे त असां उहा बोई खणी माण्हुनि जे मुंहं में ॻाल्हाईंदा वठूं, असांखे ॾंदणु करणु खपे ऐं जाइज़ आहे, 5 वक़्त नमाज़ अचनि, 5 ॾंदणु करणु खपे, सुम्हियल न हुजे त बहितर आहे असांजे वात में, छोजो अंदरि सुम्हियल त हूअं ई रहंदी न, ॾंदनि मां हली वई त कम से कम माण्हुनि खे न ईंदी। इहो ज़िक्र हुयो 30 मूं 40 ॾींहं थियण जो, त अलाह पाक चए थो पियो त जॾहिं ओॾे वियो आहे उन ज़माने जी ॻाल्हि थो करे अलाह पाक, उन वक़्त जी, त वरी वरितो हुननि गाबे खे ख़ुदा करे, ऐं गाबियो कंहिं ठाहे ॾिनो हुननि खे? सामरी जादूगर हुयो। ऐं सामरी तव्हां मूसा अलैहिस्सलाम जेके फिल्मूं ॾिसंदव न, जॾहिं मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे कढे पियो हुतऊं, जेको आहे माना क़ौम खे पंहिंजी खे, त उते बि हुन एतिराज़ पियो करे, वरी हीअं थींदो, वरी हूअं थींदो, वरी जॾहिं अचनि पिया जेको आहे त समुंड माण्हू अॻियां अची वियो, त वरी हुनजी शिकायत, तव्हां ॾिसंदो मूवीज़ में ईअं आहे, हिकिड़ो माण्हू ॾेखारींदा अथव, उहो सामरी आहे, त जेको आहे उहो ईअं चए थो हाणे थियो त असांखे वेल में अची वियासीं, माना हर ॻाल्हि ते हुनखे एतिराज़ हो नबी ते, अॻु हुयो हुन ॻाल्हि में, त बहरहाल हुन वरी पोइ इहो हुननि खे गुमराह कयो माण्हुनि खे। ख़ैर जादूगर त हुयो, त पोइ अलाह पाक छा थो चए, अफ़ौना, असां हुनखे माफ़ु कयो, अनज़ालिक, इन ॻाल्हि खां बि माफ़ु कयोसीं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चई वियो, पोइ माफ़ी वरितऊं, असां हुननि खे सज़ा ॾिनी, त हुननि खे माफ़ु जेके हुया हुनजी हिननि खे दुनिया में सज़ा अची वई, ख़तमु, बसि ॿियनि खे माफ़ी ॾेई छॾी। आतैना मूसा सुल्तान मुबीना, ऐं असां ॾिनो मूसा अलैहिस्सलाम खे ग़लबो सरी, ग़लबे में 2 टे शयूं अची वेंदियूं थियूं, नबूअत ख़ुदि ग़लबो आहे न, सरी माना चिटो, माना उनजी ॻाल्हि सदाईं मथे रहंदी, ठीकु आहे। हिन माउ खे हिकिड़ो नालो ॾींदा आहिनि, मां घणनि क़िस्मनि जूं आहिनि, पर मां मज़दरिया वग़ैरह इहा मूंखे अञा पाण घणी सम्झ में ॻाल्हि कोन्हे, काने खे छॾियूं था फ़िलहालु, मां पंहिंजे लाइ छड़ो लिखियो हुए। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहा थोरो ॾिसणु खपे त हीउ बय्यिनात जेको लफ़्ज़ु आयो आहे, इन जो इहो दलील सिंधी में थींदो, दलील, चिटा दलील, ऐं हिन जो जेको सिंगुलर खणंदासीं त थींदो अल बय्यिनत, इहो थींदो दलील, अल बय्यिन हिकिड़ो दलील, बय्यिनात दलील, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं असां हिनखे अल कढी छॾींदासीं, अल बय्यिन ऐं अल बय्यिनात, ही सिंगल आहे प्लूरल आहे, ॿिन्ही में अल अल आहे, पर जेकॾहिं असां हिनखे अल कढी छॾियऊं त छा थींदो, तनवीन अची वेंदी, बय्यिनतुन बय्यिनातुन, ही जमो, ही सिंगुलर, माना इहा ख़बर पई त जॾहिं अल लॻंदो आहे त पोइ तनवीन न हूंदी आहे, बसि इहो ख़बर हुजणु खपे, ठीकु थियो। ऐं जेको तनवीन वारो लफ़्ज़ हूंदो आहे उनखे असां छा चवंदा आहियूं, ऐं अल वारे लफ़्ज़ खे छा चवंदा आहियूं, बय्यिनतुन, ही नकरा, ही नकरा, ऐं ही वरी मारिफा, हा, ही नकरा हूंदो आहे ऐं ही मारिफा हूंदो आहे, अल वारो, मारिफा माना द, ऐं ही थींदो ही साइन, ठीकु आहे न, कॉमन नाउन प्रोनाउन, साईं तव्हां बहितरीन, वाह जी ॻाल्हि कई चई, हे कॉमन नाउन प्रोनाउन, माशाअल्लाह बहितरीन। सो त असां ॾिनो मूसा अलैहिस्सलाम खे ग़लबो सरी, आयत हिते ख़तमु थी वई, 54 जा पोइ कंदासीं, टाइम थी वियो आहे इंशा अल्लाह ताला, ऐं हिते असां पंहिंजो सबक़ ख़तमु कया, इन दुआ सां त मुंहिंजा मौला असांखे क़ुर पाक खे सिखणु सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, जेकॾहिं का ग़लती थी आहे सिखण में, सिखण में अलाह से माफ़ फरमाए, ऐं असांखे हिदायतुनि ते क़ुर पाक जे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आमीन या रब्बिल आलमीन, वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। आमीन या रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह खैर। आमीन या कंहिं दोस्त जो सुवाल जवाब हुजे त पुछो, न त पोइ मोकिलायूं। जी, हाज़िर अली शाह साहब, मां रिकॉर्डिंग बंदि कयां।